कुरान में केतरी बरकत हूंदी, कुरान में केतरी ताकत हूंदी, कुरान में केतरी ताकत। इन करे त दुआ करे कई वञे थी नमाज जनाजा में शाफिअतम व मुशफ़ा, या अल्लाह हिन के असांजे लाइ शफात करण वारो बणाएगा, शफात करण वारो। जेके नाबालिग गुजारे विंदा, नंढड़ी हुजे या नंढड़ो हुजे, पो दुआ शाफिअम व मुशफ़ा, शाफिअतम व मुशफ़ा, हिन जे लाइ असांखे शफी बना, यानी फायदेमंद बना, फायदेमंद बना। वो क़यामत जे ॾींहुं रब जे दरबार में इस्तिग़ासा पेश कंदी, वकालत पेश कंदी पंहिंजे वालिदैन जे लाइ। अल्लाह ताला हुन जी वकालत खे क़बूल करे हुन जे वालिदैन खे जन्नत अता फरमाए छॾींदो। नेकी ज़ाया करण वारी ना है, ऐं ज़ाया थींदी ना है। ऐं ज़ाया कीअं थे? अल्लाह तबारक व तआला जो हुक्म आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हिकिड़ो शख्स हुयो त हुन जा जॾहिं जन्नत में दर्जा वधाया विया, वधाया विया, वधाया विया। हुन पुछियो त मूंखे एतिरी इज़त छो पई मिले? त हुनखे चयो वियो त तुंहिंजा जेके तुंहिंजी औलाद हुई हू तुंहिंजे लाइ क़ुरान पढ़ी मोकिलनि पिया, नफली निमाज, नफली इबादत जो सवाब तुझे लाए मोकलन पिया, सदका जारिया को सुठो अमल करे हुन जो सवाब तुझे दरबार में मोकलन पिया। इन उन्हें सवाब जी बरकत जो हशर के मैदान में जन्नत में तुझा दर्जा बुलंद थींदा, वधदा वधदा पिया वजन, वधदा वजन। खबर पई त जेके पांजे दोस्त मिट माइट रिश्तेदार औलाद मां पी जे लाए को बि अमल अल्लाह तबारक व तआला जे दरबार में मोकले तो, सवाब बनाए मोकले तो, अल्लाह ताला हुन जे सवाब जे करे हुन जा दर्जा वधाईंदो आ, वधाईंदो आ, वधाईंदो आ। त खबर पई त नेकी जो को बि अमल सवाब में कमी नथो आणे, सवाब वधाए तो। बोलो छा तो वधाए? सवाब वधाए तो। तवा कुरान पढ़ंदो, तवा नफली इबादत कंदो, तवा रोजा रखंदो, तवा हज कंदो, तवा को बि के गरीब जी मदद कंदो, के भुखे के तवा जेकॾहिं पानी पियारंदो, हुनखे मानी खाराईंदो, पोइ हुन जो अमल छा थींदो? फरिश्ता हिकिड़ी सुठी पोशाक में उन अमल के नेकी के ढके खूबसूरत पोशाक में उन कबर वारे दे खणी वेंदा ऐं चवण था त मुबारक हुजे तुझे घर वारन तुझे लाए तोहफो मोकलियो आहे। छा मोकलियो आहे? तोहफो। कहिड़ो तोहफो? कुरान जो तोहफो। कहिड़ो तोहफो? नफली इबादत जो तोहफो। कहिड़ो तोहफो? हज जो तोहफो। कहिड़ो तोहफो? सदका जारिया जो तोहफो तुझे लाए मोकलियो आहे। हिन खे ॾाढो ख़ुशि थींदो आहे। ऐं जिन खे नथा मोकलिया वञनि उहे पोइ मायूस थियनि था, मायूस थियनि था। ऐं जंहिंजे लाइ मोकलिया वञनि था उहे ख़ुशि थियनि था, उहे ख़ुशि थियनि था। हिन खां वधीक कहिड़ो तोहफो हूंदो जो क़ुरान पढ़ी हुन जे लाइ तव्हां ईसाले सवाब कयो, नमाज पढ़ी हुन जे लाइ तव्हां ईसाले सवाब कयो, क़ुरान पढ़ी सदका जारिया करी हुन जे लाइ तव्हां ईसाले सवाब कयो। टे अमल फायदे में वेंदा आहिनि। इंसान दुनिया में वञण खां पोइ इंसान जो पंहिंजो अमल ख़त्म, पर टे अमल अहिड़ा हूंदा आहिनि जिन जो फ़ाइदो मरण वारे खे मिलंदो आहे। टे अमल। उहो शख्स जेको पंहिंजी औलाद छॾे वञे दुनिया में ऐं उहा औलाद हुन जे लाइ को सुठो अमल करे हुन जो सवाब हुन मरण वारे खे पंहिंजे माउ पीउ खे पहुचाए, इहो हुन जे लाइ फ़ाइदो ॾींदो आहे, कबर में फ़ाइदो ॾींदो आहे। उहो आलिम जेको इल्म पढ़ाए पंहिंजा शागिर्द तैयार करे, जेसि ताईं उहे शागिर्दनि जो इल्म हलंदो रहंदो हुन जो सवाब उन आलिम खे मिलंदो रहंदो। अल्लाह तबारक व तआला कंहिंजी नेकी के ज़ाया नथो करे, उन नेकी जो सवाब उन खे ज़रूर मिलंदो आहे। पर छा आहे ज़रूरी इन ॻाल्हि जो आहे त इन्हनि शइ खे सिखो त ही शयूं मिलंदियूं किथां, असांखे हिननि शयुनि जी घुर्ज किथां आहे। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह तबारक व तआला जेके नेक साले माण्हू जेके दुनिया में मोकिलिया हुननि इहो ई त पैगाम ॾिनो आहे, हुननि इहो ई त मैसेज ॾिनो आहे त को बि सुठो अमल करे दीन जे रस्ते ते हले, क़ुरान जे रस्ते ते हले, हुन जी ज़िंदगी में बरकत आहे, हुन जी माल में बरकत आहे। अल्लाह जो क़ुरान न इन सलात तन्हा अनिल फहशाए वल मुनकर के नमाज बेहयाई खां रोके थी। हजरत ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने में
हिकिड़ो शख्स गुज़ारे वियो त अल्लाह ताला हुन ते फरिश्ता मुक़रर कया अज़ाब जा त हिन खे अज़ाब ॾियो। हुन ते अज़ाब शुरू थी वियो। हुन जे घर में हुन जे वञण खां पोइ हिकिड़ो पुटु पैदा थियो। उहो पुटु थोरो वॾो थियो त मां हुन खे मदरसे मोकिलियो। किथे मोकिलियो? मदरसे मोकिलियो। ऐं असीं वरी छा कंदा आहियूं, जेको हूंदो न चरियो दरवेश चवंदासीं हीउ मदरसे वञे। ऐं वरी जेको सियाणो हीउ सियाणो आहे यार, हीउ डॉक्टर थिए, हीउ इंजीनियर थिए, मना चरियो दीन जे लाइ। ऐं सियाणो वरी डॉक्टर थिए, ऐं डॉक्टर खे वरी पढ़ण क़ुरान बि न अचे, डॉक्टर के घुरण वरी दुआ बना अचे, इंजीनियर के पढ़ण वरी दुआ बना अचे। इहो त क़यामत जे ॾींहुं ख़बर पवंदी तुंहिंजी डॉक्टरी पढ़ण कम थी अचे या अल्लाह जो क़ुरान पढ़ण कम थो अचे। जंहिंजे दिल में क़ुरान याद आ पंहिंजे 70 घर वारनि जी शफ़ाअत कंदो। हुनखे इख्तियार हूंदो उथी इशारो करण तुंहिंजो कम आहे, जन्नत ॾियण मुंहिंजो कम आहे। ईसा अलैहिस्सलाम जे वो शख्स नंढड़ो थोरो वॾो थियो त हुनजी वालिदा हुनखे मदरसे में मोकिलियो। जॾहिं उस्ताद जे साम्हूं वेठो, उस्ताद पढ़ायो पढ़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। छा पढ़ायो? ॻाल्हायो त सही, थकी कोन पिया आहियो? मूंखे चयो त 4 कलाक ॻाल्हाया। घणा कलाक? न मज़ाक थो कयां। अवां खे ॾिसां पर जल्दी जान तो छॾिया पर थोरो ॻाल्हाईंदा हलो। उस्ताद वटि वियो, उस्ताद चयो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जॾहिं हुन नंढड़े पढ़ियो आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्लाह ताला जी गैरत खे जलाल आयो। अल्लाह ताला जी गैरत खे जलाल। अल्लाह ताला अज़ाब जे फरिश्तनि खे हुक्म ॾिनो स्टॉप, रुकी वञो। चई मौला छो? तो त हुक्म ॾिनो आहे। चई त हिन जो पुटु मूंखे चवे पियो तूं रहमान बि आई तूं रहीम बि आई। हिन जो पुटु नंढड़ो पुटु आहे, पंहिंजी नंढड़ी ज़ुबान तां मूंखे चवे पियो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, ऐं मुंहिंजा मालिक तूं रहमान बि आई रहीम बि आई। हाणे हिन जो पुटु ज़मीन ते मूंखे रहमान बि चवे पियो रहीम बि चवे पियो। मुंहिंजी गैरत गवारा नथी करे त मां हिन जे पीउ खे अज़ाब ॾियां। हिन नंढड़े जेको मूंखे रहमान रहीम करे छॾियो आहे, हिन नंढड़े जे वाता जेके लफ़्ज़ निकिता हुननि जी बरकत सां मूं मुंहिंजे गुनाहनि खे माफ़ करे छॾियो आहे। पंहिंजे बच्चन खे क़ुरान पढ़ाईंदो, सीने में क़ुरान हूंदो, क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला जे दरबार में इहो क़ुरान तव्हांखे छॾाईंदो। पंहिंजे बच्चन खे मदरसे मोकिलियो, क़ुरान सेखारियो, क़ुरान जी समझ ॾियो, क़ुरान जी तालीम ॾियो। क़ुरान बुनियादी तालीम आहे। इन क़ुरान सां तव्हांखे ख़बर आहे त मौला अली अहले बैत जी केतिरी असां करबला शरीफ वियासीं त यकीन कयो असां उन दरगाहनि में मौला अली, इमाम हसन, इमाम हुसैन, हज़रत गाज़ी अब्बास या जेके बि अहले बैत जा दरबार हुया, हुज़ूर पीरानी पीर, हुते तव्हांखे 2 शयूं नज़र ईंदियूं जेके विया आहिनि उहे असां पंहिंजो तजुर्बो ॿुधायो। हुते तव्हांखे 2 शयूं मिलंदियूं, हिकिड़ो क़ुरान, ॿी निमाज़। छा मिलंदो ॿुधायो त सही? हिकिड़ो क़ुरान। तव्हां यकीन कयो जहिड़े टाइम बि तव्हां वञो, 3 बजे वञो, राति जो सुबुह जो 4 बजे वञो, तव्हांखे माण्हू क़ुरान पढ़ंदे नज़र ईंदा, तव्हांखे माण्हू निमाज़ पढ़ंदे नज़र। असां हर टाइम जो जाइज़ो वरितो आहे, हिन टाइम वञूं ॾिसूं छा, हिन टाइम वञूं छा, हिन टाइम सॼो असां तजुर्बो प्रैक्टिकल कयो। पर जॾहिं असां जॾहिं बि विया आहियूं, तहज्जुद जो टाइम बि विया आहियूं त दर बंद सां कोन ॾिठा, या क़ुरान पढ़ंदे ॾिठो आहे या अल्लाह जी निमाज़ पढ़ंदे ॾिठो आहे, इबादत कंदे असां ॾिठो आहे। हुननि हिननि शइ हिननि जे लाइ क़ुर्बानी ॾिनी आहे, हिननि जे लाइ पंहिंजी जान क़ुर्बान कई आहे, हिननि जे लाइ पंहिंजा बचड़ा क़ुर्बान कया, पंहिंजो घर बार छॾियईं, हुननि बुखूं काटियूं, हुननि प्यास बर्दाश्त कई आहे। अल्लाह ताला हुननि खे उहा ई शइ ॾिनी आहे। क़यामत ताईं हिननि जे दरबार में, हिननि जे रोज़े में क़ुरान जी तिलावत बि हलंदी, अल्लाह जी इबादत बि हलंदी, क़ुरान जी तिलावत बि हलंदी ऐं अल्लाह जी, ॻाल्हायो त सही, अल्लाह जी इबादत बि हलंदी। तंहिंजी माना ख़बर पई त जंहिंजे लाइ माण्हू क़ुर्बानी ॾे, जंहिंसां मोहब्बत करे, जंहिंसां प्यार करे, जंहिंसां इश्क करे। मौला अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जे बारे में
मौलवी अशरफ अली साहब थानवी भी लिखियो पंहिंजी किताब में त जॾहिं मौला अली क़ुरान जी तिलावत कंदा हुया, क़ुरान पढ़ंदा हुया त घोड़े ते जॾहिं वेंदा हुया न, पहिरियों पांव जॾहिं हुन ते रखंदा हुया त क़ुरान शुरू कंदा हुया, ॿिए पासे पेर मुबारक रखण खां पहिरियां ई सॼो क़ुरान ख़तम, सॼो अकुल मञे ई कोन थी त एतिरो ईअं वरी कीअं? घोड़े में वेहण में केतिरी देर थी लॻे? सॼो क़ुरान जंहिंजो पढ़ण तोखे समझ में नथो अचे, जंहिंजो पढ़ण समझ में न आयो त पोइ अली किथे समझ में ईंदो? ऐं जॾहिं अली समझ में न आयो त पोइ मदीने जो मीर किथे समझ में ईंदो? जॾहिं मदीने जो साईं समझ में न आयो त पोइ ख़ुदा खे बि न समझी सघंदे। जेकॾहिं ख़ुदा खे समझणो आहे जा अली जे दरवाज़े ते अच, मदीने वारे साईं जे दरवाज़े ते अच, ऐं पोइ उहे तोखे ख़ुदा सां मिलाईंदा। काबे जो ख़ुदा बि राज़ी आहे, मदीने जो मुस्तफ़ा बि राज़ी आहे। ही थकी पिया भले थको, मूंखे छा आहे, मानी पंहिंजे टाइम ते मिलंदी। पर अबा खे मां ॾिसां पियो अल्लाह जो क़ुरान फरमाए पियो, तव्हां जेकॾहिं क़ुरान पढ़ी ॾिसंदा मौला काइनात जी पढ़ायूं था मौला काइनात हज़रत अली करमल्लाह वजहुल करीम दमादे रसूल बि, शोहरे बतूल बि, ऐं मौला अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जो मकाम ऐं शान ऐं इज्जत ऐं तौक़ीर, इबादत में, तक़वा में, परहेज़गारी में, सखावत में, शुजाअत में, बहादुरी में अली जहिड़ो को जवान ना है। शाह मर्दा शेर यज़दा कुव्वत परवरदिगार लाफता इल्ला अलीला सैफ इल्ला जुल्फ़िकार, अली जहिड़ो को जवान ना है, जुल्फ़कार जहिड़ी का तलवार ना है। पर तकवा में तव्हां ॾिसो, परहेज़गारी में ॾिसो, इबादत, रियाज़त, मुजाहिदो, सजदो, उहा कैफियत ऐं सखावत में तव्हां ॾिसो। मौला काइनात हज़रत अली करम ऐं रहम दिल, एतिरा रहम दिल जो हिकिड़े काफ़िर सामान जो जॾहिं झेड़ो थियो न त काफ़िर खे अवां विकोड़े अवां जे सीने ते चढ़ी वेही। हाणे हुन ॾिठो त हाणे मूंखे मारींदो, जे ख़ैबर जो दरवाज़ो न छॾियो मूंखे छॾींदो, अमर बिन अब्दो विद के न छड़ी त मूंखे छॾींदो। हुन अवां जी बेदबी कई, थुक मुबारक उछलाई, थुक उछलाई पाई। मौला अली मुर्तज़ा शेर ख़ुदा हुन जे सीने तां लही आया। वो हैरान थी वियो त मां एतिरी तुंहिंजी बेदबी कई है, तूं मूंखे छॾे ॾिनो? मौला काइनात फरमाइनि था, पहिरीं तुंहिंजो मुंहिंजो झेड़ो अल्लाह जे लाइ हुयो, हाणे जेकॾहिं मां तोखे मारिया थो त पोइ इहा लड़ाई तुंहिंजी मुंहिंजी ज़ाती थी वेंदी। अली जो विढ़ण बि अल्लाह जे लाइ आहे, अली जो सजदो बि अल्लाह जे लाइ आहे, अली जी इबादत बि अल्लाह जे लाइ आहे, अली जी मोहब्बत बि अल्लाह जे लाइ आहे। अली मुर्तज़ा शेर ख़ुदा पंहिंजी ज़ातियात जे लाइ न, बल्कि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल के राज़ी करण जे लाइ इहे अमल कंदा हुया। छो त अल्लाह तबारक व तआला जे शेर खे इहा ख़बर हुई त इबादत उहा ई क़बूल आहे जंहिंमें रियाकारी न हुजे, सदको उहो ई क़बूल आहे जंहिंमें रियाकारी न हुजे, सखावत उहो ई क़बूल आहे जंहिंमें रियाकारी न हुजे। छो त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे त हिकिड़ी मौला काइनात हज़रत अली करमल्लाह वजहुल करीम के तीर लॻो, तीर जॾहिं तीर लॻो न त माण्हू तीर के छिकण पिया, अवां खे तकलीफ़ थिए पई। पोइ हिकिड़े चयो त ईअं न, जॾहिं अली निमाज़ पढ़े न, निमाज़ पढ़े, छो त निमाज़ में मौला काइनात हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जी तवज्जो हूंदी, उते दुनिया जी ख़बर ई न हूंदी छा पियो थिए। पोइ तीर कटिजो। इमाम ज़ैनुल आबिदीन 1000 नफल पढ़े रोजानो रात जो आराम कंदा हुया, 1000 नफल पढ़े। पोइ हिकिड़े ॾींहुं अवां जे घर के बाहि लॻी हुई, माण्हुनि घोड़ कयो, अवां निमाज़ पढ़नि पिया, घोड़ कयूं, अवां निमाज़ न बनी, निमाज़ पंहिंजी पूरी कई। माण्हुनि चयो अवां जे घर के बाहि पई लॻे, अवां निमाज़ टोड़े छॾियो आहे, शरन त निमाज़ टोड़ण जो हुकम बि आहे, ईअं ई तव्हां टोड़े छॾियो आहे। चई तव्हांखे दुनिया जी बाहि नज़र पई अचे।
मूंखे आख़िरत जी बाह नज़र पई अचे मूंखे ख़बर ही न पई हाणे वक़्त जो इमाम ज़ैनुल आबिदीन जेको चवे पियो निमाज़ में मां पंहिंजे रब जे उन्हीअ जेको मुंहिंजे रब जो जेको इन बच्चा रब कला शदीद आहे जेका पकड़ शदीद आहे मां उहो ॾिसां पियो मूंखे दुनिया जी कहिड़ी ख़बर सभु कुझु बि सड़ी वञे हा त मूंखे ख़बर न पवे हा मुंहिंजी तवजो हेॾे न हुई मुंहिंजी तवजो पंहिंजे रब जी बारगाह में हुई चवण लॻा त जॾहिं अली निमाज़ पढ़े पोइ तव्हां इहो तीर कढिजो अली नमाज़ पढ़ंदो हो ऐं हिननि जी नमाज़ूं बि कहिड़ियूं हिननि जा सजदा बि कहिड़ा हिननि जा क़याम बि कहिड़ा हज़रत बीबी फातिमा ज़ोहरा हज़रत बीबी पाक जॾहिं नमाज़ पढ़ंदियूं हुयूं पहिरियों सजदो पूरो कोन थींदो हुयो त रात ख़तम कुरान फरमाए पियो वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुजदन व क़यामा उहे हस्तियूं कहिड़ियूं आहिनि जिन जा सजदा जिन जा क़याम अहिड़ी हालत में गुज़रनि था जो रात ख़तम आहे पर हुननि जा सजदा अञा ख़तम नथा थियनि त हज़रत बीबी पाक पोइ अल्लाह ताला जे दरबार में अर्ज़ कंदी हुयूं त मुंहिंजा मौला रातियूं थोरियूं वॾियूं कर त जीअं मां सजदो त सही ॾेई सघां सजदो मुझो पूरो नथो थिए तुंहिंजी रात खुटी वञे थी हाणे 8-8 10-10 12-12 कलाक जी रातूं निंड पूरी न आहे सॼी रात इबादत में मूंखे ॿुधायो जे रब जी उहा इबादत कनि ऐं एतिरी कनि सॼी रात सुता पिया हुजूं असी ऐं अधु रात जो को माण्हू थधे पाणीअ सां वुज़ू करे पंहिंजो बिस्तर छॾे पंहिंजो घर छॾे अल्लाह जे दरबार में वञी जॾहिं सजदो कंदो त मालिक केतिरो राज़ी थींदो अल्लाह ताला जे दरबार में हुन सवाब जी केतरी उम्मीद आ फरमाइन था त इहो तीर जॾहिं निमाज़ जॾहिं पढ़ो त पोइ निमाज़ मौला कायनात हज़रत अली करबला वजुल करीम जॾहिं नमाज़ शुरू कई आहे त माण्हू छिके तीर कढियो आहे पर अवां पंहिंजी निमाज़ पूरी कई पुछियो तीर कढियो जे कढे छॾियो चइसि अवां खे ख़बर कोन पई चए मूंखे ख़बर न पई मां पंहिंजे रब जे दरबार में सजदो कयां पियो पोइ हिकिड़े सवाल कयो या अली सजदो बि कयो था अल्लाह के ॾिठो बि आहे रुगो सजदो मौला कायनात फरमायो मां रब जो दीदार जॾहिं कयां थो जॾहिं सजदे में थो ऐं सजदे में ओस ताईं नथो उथां जेसि ताईं पंहिंजे रब जो दीदार न कयां पंहिंजे रब जो दीदार न कयां पंहिंजे रब जो फरमायो अल्लाह जे क़ुरान वाले मन खाफा मकामा रब्बी जन्नतान ये उहे मुक़द्दस हस्तियूं हुयूं त जिन खे न को अज़ाब जी परवाह हुई न को जेको को जहन्नम जो खौफ हुयो पर ते हूंदे बि अल्लाह ताला जी इबादत एतिरी कंदा हुया अल्लाह ताला जो खौफ पंहिंजे मथां एतिरो तारी कंदा हुया जो निमाज़ पढ़ंदा हुया त ई पखी अची त मथे ते वेही रहंदा हुया जीअं को वण लॻल आहे को चुरबुर कोन थींदी हुई असीं निमाज़ पढ़ंदा आहियूं त असां कॾहिं ईअं कंदा आहियूं असां निमाज़ पढ़ंदा आहियूं कॾहिं पंहिंजे कपिड़े सां रांदि कंदा आहियूं असां निमाज़ पढ़ंदा आहियूं असांजो ख़्यालु घर ॾांहुं फसल ॾांहुं बाज़ारनि ॾांहुं दुकानदारी ॾांहुं पर हुननि जी इबादत में इख़लास एतिरो हुयो जो इबादत कंदा हुया त ईअं साकड़ थी बीहंदा हुया जो पखी वण सम्झी अवां जे मथे ते अची वेही रहंदा हुया मूंखे ॿुधायो जंहिंजी इबादत में एतिरो इख़लास आहे हुनजी दुआनि में केतिरो इख़लास हूंदो जंहिंजी इबादत में एतिरो इख़लास आहे त हुनजी दुआन में केतिरो इख़लास त क़ुरान फरमाए पियो वाले मन खाफा मकामा रब ही जन्नतान जेको पंहिंजे रब जे दरबार में बीहण खां डिॼे थो अल्लाह ताला हुनखे ॿ जन्नतूं अता कंदो आहे घणी जन्नतूं अता कंदो आहे ॿ जन्नतूं अता कंदो आहे हज़रत मौला कायनात हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम हिकिड़े क़बर जे मथां वॾे जॾहिं इहा क़ुरान जी तिलावत कई आहे वाले मन खाफा मकामा रब ही जन्नतान त किताबूं लिखनि थियूं त उन क़बर मां आवाज़ आई बेशक अली अल्लाह मूंखे ॿ जन्नतूं अता करे छॾियूं आहिनि उहा ॿ जन्नत कहिड़ी हिकिड़ी त क़बर बि जन्नती आहे इहा बि जन्नत आहे पर पंहिंजे अमल सां को जहन्नम बणाए त बणाए पर ही क़बर बचण ऐं जन्नत में छो न हुजे जन्नती छो न हुजे जन्नत वारी क़बर छो न हुजे जन्नत में ईंदो जो मदीने वारो जन्नत में केर ईंदो महबूब ईंदा ऐं जॾहिं महबूब क़बर में अचनि त पोइ उहो क़बर जन्नती क़बर छो न बणिजे
जन्नती कबर छो न बणजे त इहो अमल अहले बैत किराम रिज़वानुल्लाह ताला अलैहि मजमईन जो आहे जेको तरीक़ो असां के बुधायो वियो जेको तरीक़ो असां के समझायो वियो उनी वाट ते असां के हलणो आ उनी तरीक़े ते असां के हलणो आ पर सिखण वारो केर हुजे सिखाइण वारो केर हुजे सिखण वारो केर हुजे हर के जे अमल जो इंसान पाण ज़ामिन आ पर अल्लाह ताला रास्ता बुधाए छड़िया इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम हुनन जे रस्ते ते हला मौला जेते तू मेहरबान आई जेते तू राज़ी आई अल्लाह ताला हुनन जा नाला ब बुधाए छड़िया हान हलण असां जो कम आ बेड़ा पार करण मुझे मालिक जो कम आहे एड़िया करे जेको इसाले सवाब कंदो आ इसाले सवाब टे मानू हिकड़े गार में फांसी पिया मौसम खराब थियो गार में पड़ावरती कुदरती वडो भितरो अची गार जे मुंह ते रुगो बंद थी गया हाणो परेशान थी गया ते निकरू कीअं पुटनि सलाह कई त भला जे पंहिंजी जिंदगी में जेका नेकी कई आ को नेकी का न का नेकी त कई हुंदी जे उन्हीअ नेकी जो वसीलो अल्लाह जे दरबार में पेश कयो त मौला असां ही नेकी कई आ जेकॾहिं तोखे मंज़ूर आ हिन जे सदके में असां के हिन मां निजात अता फरमा हिन गार मां कढ एड़ो को रस्तो ठा एड़ो को सबब ठा एड़ो को वसीलो ठा हिकड़े शख्स दुआ कई या अल्लाह मु फला 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 नेकी कई आ हार जेकॾहिं तुझे दरबार में मुझे या नेकी पसंद आए तोखे त हिन जे सदके में असां के हिन मां गार मां कढ एड़ो को वसीलो रस्तो कस ठा हुन दुआ कई अल्लाह कबूल कई ओ थोरो रस्तो ठाई वो पत्थर जेको हुयो थोरो हटी वियो जे हाणे ॿिए जो नंबर आ हाणे ॿिए जो नंबर आ ॿिए बि इहा ई दुआ कई अल्लाह ताला हुन जी नेकी कबूल कई गस अञा थोरो खुली वियो वरी टे जो नंबर हुयो हाणे टियों जॾहिं दुआ घुरे पियो त उहो पत्थर सॼो पासे थो थी वञे गार मां रस्तो मिली थो वञे हिकिड़ी नेकी अल्लाह ताला जे दरबार में कबूल करे अल्लाह ताला उन्हीअ खे रद्द नथो करे जंहिंजी सॼी ज़िंदगी नेकियुनि में गुज़री हुजे हुन जी शान कहिड़ी हूंदी हुन जो कमाल कहिड़ो हूंदो हज़रत बायज़ीद बस्तामी रहमतुल्लाह तआला अलैह हिकिड़ो बुजुर्ग हुयो अवा जी वालदा ज़ईफ हुई वॾी उमिरि जी हुई आधी रात जो टाइम हुयो हुननि खां पाणी घुरियो हज़रत बायज़ीद पाणी घर में ॾिसण पिया पाणी न हुयो अवा ॿाहिरि हली आ थोड़ी देर गुज़री जॾहिं पाणी उहो खणी आया वठी आया त उहो पाणी जॾहिं आंदऊं त ॾिठो त अमी आरामी आ वरी अमर सुम्ही पई आ हाणे जॻायूं न ईअं बीह रहिया पासे में थोड़ी देर खां पोइ अम्मा जी अख खुली ॾिठो त बायज़ीद पाणी खणी बीठो आ पुछई पुट पानी आणण में देर छो कई अम्मा घर में तो कोन हो ॿाहिरि वियसि थोड़ी देर थी वई वापसि अॻिते पोइ उथारी चवां जी निंड ख़राब न करण पे चाहियो हाणे असीं गौर कयूं त असीं छा था कयूं असीं छा था कयूं सॼी ज़िंदगी नमाज पढ़ो कुरान पढ़ो हज पढ़ो ज़कात ॾियो मस्जिद में वेही चिल्ला कटियो सॼी ज़िंदगी वेठा हुजो पर जेकॾहिं माउ पीउ नाराज़ त अल्लाह बि नाराज़ भले केतिरो मुतकी छो न हुजे परहेज़गार छो न हुजे वली छो न हुजे माउ पीउ नाराज़ त अल्लाह बि नाराज़ आहे हिकिड़े शख़्स जी रूह न पई निकिरे नज़ा जी हालत हुई वॾी कोशिश कई हिनखे कलमो पढ़ायूं हिन जी रूह निकिरे मरण में आसानी थिए पर न पोइ मशवरो थियो त अल्लाह जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे घुरायो वञे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे घुरायो वियो अवा पंहिंजे गुलामनि सां गॾु आया ऐं अची हुनखे हुन ॾे जॾहिं वेठा हुनजी नज़र पई हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाई त हिनजी वालदा किथे आहे जॾहिं वालदा खे घुरायो वियो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम त हाणे ॼाणीनि पिया न उम्मती जे हाल खे नबी न ॼाणींदो ॿियो केरु ॼाणींदो गुलामनि ऐं आशिकनि जे हाल खे नबी न ॼाणे पियो केरु ॼाणे सरकार पुछई त अमा ही हिन जी रूह छो न पई निकिरे ओ अमा चयो त ही वॾो निमाज़ी परहेज़गार हो मुतकी हो वॾी निमाज़ पढ़ंदो पुछी हिन जी रूह छो न पई निकिरे चए ही पंहिंजी घरवारी खे मथे कंदो
मुझी इज्जत के हेठ कंदो पाजी घरवारी जी गाल के अहमियत दीदो मुझी इज्जत न कंदो मुझो हिन दिल डाढो हिन दुखायो आ नबी सही फरमायो तू माफ कर जे मां माफ न कंदिस हुजूर से फरमायो तू माफ कर अम्मा जैसे तू माफ न कंदी जी रूह कोन निकरंदी जे मां मो वट माफी ना है सरकार फरमाई पाजी गुलामन के असाबन के ताड़ बाबा ही काठियूं गड कयो काठियूं गड कयूं जे हाने बा दियो जड़े बा दी वही मच मरियो पो मां त मां हुई न हुजूर साईं का अर्ज भी कई यार सो के छा कंदा चई भाई जे सही छा कंदा चे तुझे पुट के हिन में उछलाईंदो जड़े बा मची वही बच जड़े सफा जड़े अची वो जोश में हुजूर साहब फरमायो त हाने के खणी बा में उछलायो जड़े उनके खणी उछलाए लगा अमा किरी पई या रसूलुल्लाह मु माफ कयो या रसूलुल्लाह मु माफ कयो जड़े मां जे जुबान में ये लफ्ज निकता तो हुन जी रूह निकरी वही महबूब फरमायो अमर तो माफ कयो तो मुझे रब भी इनके माफ करे छड़ियो तो माफ कयो पो किथे वही नमाज़ू किथे वया कुरान किथे वया हज किथे वया ज़कात किथे वही वो नेकियूं किथे वया उहे अमल चवण जो मकसद ही आए त जेके नेकियूं जेके रहमतूं जेके अल्लाह ताला जे तरफा मेहरबानी वन जेके कमाल ऐं उरूजन हुनन का फायदो असा के वठण गुरजे ये रहमतूं जड़े रहमतूं हली विंदी वन पो हर शे मां बरकत खत्म थी विंदी आ माल मां रोजी में कारोबार में औलाद में छो त दुआ करण वारा ही न हुंदा आहिनि भले खटते वेठा हुजन हथड़ा दुआ जे लाए घुरदा त बेड़ा पार थी वेंदा बाश अजीज बस्तामी रहमतुल्लाह ताला जी वालदा पूछो तो पुट जगाई आ चे अमा निड खराब न पे करण चायम हिन करे मां अमा के कोन जगायो पो ओ अमा पानी पीतो पो हथड़ा दुआ जे लाए खया हथड़ा दुआ जे लाए खया जड़े दुआ जे लाए खया ना पो मां जी दुआ त अर्श बि फाड़े रब जे दरबार में वेंदी आ अल्लाह ताला उन शख्स के वो मकाम दिनो जो वडी वडे औलियान जी लिस्ट में हजरत बायजीद जो नालो लिखी छड़ियो हजरत मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में एकड़े शख्स जे लाए हजरत मूसा अलैहिस्सलाम डिठो त एकड़ी अम्मा दुआ पे घुरे त या अल्लाह मूसा जो मुझे पुट के मूसा जो जन्नत में साथी बनाएगा दोस्त बनाएगा मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला का सवाल के बोला यो केड़ो शख्स आ जी मां दुआ पे घुरे ए जन्नत में मुझो साथी हुजे ते फला फला जगह में यो मुझी गोला कर निशानियों बुधायूं त मूसा अलैहिस्सलाम जड़े बाजार में विया ते एकड़े गोश्त वाली दुकान ते बीठा एकड़ो शख्स गोश्त वठे पियो गोश्त वठे पियो गोश्त वठी अवा हुन जे पोयां पोयां विया हू पंहिंजे घर वियो आ अवा दरवाजे ते बीह रहिया हाणे सभु ॾिसण पिया हुन गोश्त पचायो आ पचाए खट ते हिकिड़ी पोड़ी सफ़ा गोश्त जो लोथड़ो न को वेही सघे न को उथी सघे हुनखे पंहिंजे हथनि सां उथारियो आहे ऐं हुनखे उहो मानी में उहो चूरो करे उहो मानी में उहो गिरा अमर जे वात में विझे पियो उहो हिकिड़े गिरा ते हुनजी मां दुआ पई करे या अल्लाह मुंहिंजे पुट खे मूसा जो साथी बणाइजा हिकिड़े नवाले ते गिरा ते अमर दुआ पई घुरे त या अल्लाह मुझे पुट के मूसा जो साथी बणाइजा मुझे पुट के मूसा जो साथी बणाइजा मूसा जो साथी बणाइजा आम उम्मती आ आम माण्हू आ हुनजी मां जी दुआ के रद्द नथो घुरे दुआ घुरे इमाम हुसैन जी अमर इमाम हसन ऐं हुसैन जी अमर जेकॾहिं दुआ घुरे त पोइ बेड़ा पार छो न थींदा जड़े मौला अली जो बीबी फातिमा जो जड़े निकाह थियो हक महर छाओ 400 मिसकाल दिरहम चांदी मुकरर कई हजरत बीबाक जो मुके कबूल ही ना है या हक महर मुके कबूल ना है ते छा ते या कबूल ना है ते छाती चाहिए हजरत बीबी पाक अर्ज कयो तो या रब्बुल आलमीन मुझे बाबा जी उम्मत मुझे बाबा जी उम्मत असा के ठाल ठुकल दीन मिलियो आ असा के केड़ी खबर इन दीन जी असा के पचल शे मिली आ असा के जी कदर ना है कदर हुनन के आ जिन बचड़ा कुर्बान कया
जिन पंहिंजा घर बार पंहिंजी औलाद पंहिंजो सभु कुझु कुर्बान करे दीन जो झंडो बुलंद कयो अल्लाह ताला क़यामत ताईं हुननि जो नालो हले पियो हुननि जो ज़िक्र हले पियो हुननि जी सबीलूं हलण पियूं हुननि जो लंगर हले पियो यज़ीद कल्ब मुर्दा हो यज़ीद अजब मुर्दा है हुसैन कल्ब जिंदा हो हुसैन अजब जिंदा है के मौला मुझे बाबा जी उम्मत के एतरी माफ एतरी माफ एतरी माफ हुजूर सा फरमायो त पुट हार त कबूल कर बाबा जेसि सजी उम्मत न पंहिंजे लाइ छा घुरियो पंहिंजे लाइ तो कुछ भी न घुरियो जेकॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ कई त पंहिंजी उम्मत जे लाइ जेकॾहिं मौला कायनात दुआ घुरी त नबी साईं जी उम्मत जे लाइ हजरत बीबी पाक दुआ घुरी त पंहिंजे बाबा जी उम्मत जे लाइ इमाम हसन हुसैन दीन बचायो त पंहिंजे नाने जी उम्मत जे लाइ अॼु असां छा पिया कयूं हल जज़ाउल एहसान इल्लल एहसान एहसान जो बदलो एहसान सां त ॾियो पर एहसान जो बदलो एहसान त ॾियण त पंहिंजी जॻह ते असीं एतिरा दीन खां परे थी विया आहियूं असां एतिरो क़ुरान खां परे थी विया आहियूं असां एतिरो निमाज़ ऐं इबादतनि खां परे थी विया आहियूं असांखे शिकवा आहे त असांजी दुआ क़बूल नथी थिए असांजी इबादत क़बूल नथी थिए असांजी रोज़ी में बरकत न आहे